अस्सलाम वालेकुम नाज़रीन सिंध जे मशहूर रागी तुफ़ैल खान संजराणी बाबत अड़ी खबर सामू आई है जैं हज़ारनि मुद्दाइन के परेशान करे छड़ियो है। आखिर छा थियो, सच छा है, वीडियो आखिर ताईं ज़रूर ॾिसो छो त आखिर में उहा ॻाल्हि ॿुधाईंदुसि जेका हर मता खे ॼाणणु घुरिजे। इन खां पहिरीं जंहिं दोस्त वटि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे थियल त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे छॾे ऐं इन सां गॾोगॾु बेल आइकन खे बि दॿाए छॾे त जीअं बर वक़्तु असांजी हर नई अपडेट सभ खां पहिरीं तव्हां वटि जल्दी पहुची वञे। दोस्तो तुफ़ैल खान संजराणी उहो नालो आहे जंहिं पंहिंजे आवाज़ सां सिंध जी लखनि दिलनि में जाइ ठाही। संदसि केतिरा ई गीत अॼु बि माण्हुनि जी ज़ुबान ते आहिनि ऐं जिते बि संदसि नालो अचे थो उते मोहबत ऐं इज़त सां वरितो वञे थो। गुज़िरियल कुझु कलाकनि खां सोशल मीडिया ते तुफ़ैल खान संजराणी बाबति मुख़्तलिफ़ ख़बरूं ऐं अफ़वाहूं तेज़ी सां गर्दिश करे रहियूं आहिनि। कंहिं कुझु चयो, कंहिं कुझु। अहिड़े सूरत हाल में हर मदा परेशान आहे त आख़िर हक़ीक़त छा आहे। इन करे ज़रूरी आहे त गैर तस्दीक थियल पोस्टनि ते यकीन न कयो वञे। हमेशह मुस्तदन ज़रियनि मां मिलंदड़ मालूमात ते भरोसो कयो वञे जीअं कंहिं बि ग़लति ख़बर सबबि वधीक परेशानी न पकड़िजे। ताज़ीन मोतबर इतलाउनि मूजिबि तुफ़ैल खान संजराणी जी तबियत ख़राब थियण सबबि खेसि इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे जिते संदसि इलाज जारी आहे। बीमारी बाबति वधीक सरकारी तफ़सील अञा जारी न कया विया आहिनि। अचो त सभु गॾिजी दुआ करियूं त अल्लाह पाक खेसि जल्द मुकमल शफ़ा अता फ़रमाए। आमीन। हलूं था नेक्स्ट वीडियो में, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।